नासिन हैदराबाद में कोरोना वायरस वधीक हिकु ॼणो फोत थी वियो आहे। 73 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ रिपोर्टर मुदस्सर अब्बास। जी मुदस्सर। जी बिल्कुल सायरा, कोरोना जा वार हैदराबाद में मुसलसिल हलंदड़ आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 73 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जॾहिं त कोरोना सबबि हिकु मरीज़ पंहिंजी ज़िंदगी जंग पिणु हाराए वेठो आहे। जंहिंखां पोइ हैदराबाद में कोरोना सबबि फौत थींदड़ मरीज़नि जो मजमूई तादाद आहे उहो वधी 401 थी वियो आहे। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1175 कोरोना जूं टेस्टूं कयूं वियूं, जिन मां 73 माण्हुनि खे कोरोना हुअण जी तस्दीक थी आहे। जंहिंखां पोइ हैदराबाद में फाल केसनि जो तादाद आहे उहो वधी 2049 थी वियो आहे, जिन मां 2023 जेके मरीज़ आहिनि उहे पंहिंजे घरनि में आइसोलेट आहिनि ऐं 26 मरीज़ सिविल अस्पताल हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ अस्पतालनि में ज़ेर इलाज आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो वञा त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जी मुसबत क़िस्म जेका शरह आहे उहा घटिजी 6 सैकड़ो रही आहे। जी मुदस्सर, अवां जी महिरबानी।